जय झूलेलाल साईं। मुंहिंजो नालो अनिता शर्मा आहे। मां कीरतबाई कलाचंद स्कूल जे 3 दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मूंखे तव्हांखे पंहिंजी सिंधी भाषा में अखाणी ॿुधाइण जो सुनहरो मौक़ो मिलियो आहे। मुंहिंजी अखाणी जो नालो हाथी ऐं कीवी आहे। इहा पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पेर हिकु कीवी जे मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीवी हिकु तमामु नंढे बुज़ुर्ग खे बची वई। कीवी हाथीअ खे रड़पाए चयो, मुंहुं मारिया ॾिसी नथो हले, जेकॾहिं मां मरी पवां त मुंहिंजनि प्यारनि बचनि खे केरु संभालिया। हाथी खावसी खेसि चयो, हा 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 हा, आई त तेरे जेतिरी ऐं हली आहे मूंखे सेखारण। इहो चई हाथी पंहिंजी सूंड सां अहिड़ी त फूक ॾिनी जो कीवी वीचारी हवा में उॾामंदे उॾामंदे हाथीअ जे कन में पइजी वई। कीवी हाथीअ जे कन में छक पातो। हेॾो सारो हाथी सूं करे टपाए ॾियणु लॻो, हेठि लेखरियूं पाइण लॻो। कीवी हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिरी वई। कीवी हाथीअ खे धमकी ॾिनी चई, ॾिठई तमाशो, मूं तेरे जेतिरी आहे त तो जहिड़े पर्वत खे खीवण ने ॾिया छॾिया। ख़बरदार अॻिते संभाले अचु, इन दफ़े तोखे छॾे ॾियां थी। वॾा ॻाल्हाईंदा आहिनि त उन ॾींहं खां हाथी खे कीवी सां एतिरो त डपु थींदो आहे जो ॾींहुं राति